जय झूलेलाल। मुंहिंजो नालो मुस्कान अविनाश खनानी आहे। मां नंदुरबार महाराष्ट्र जी रहवासी आहियां। मां 3 दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे विषय जो नालो सिंधी ॿोली जो महत्व आहे। सिंधी ॿोली अमर रहे। सिंधी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी माता आहे। छो त असांजी ॿोली सभिनी ॿोलियुनि खां पुराणी आहे। मोहन चौधड़ो सिंधु घाटी जी सभ्यता में सिंधी लिपि पाई वई। असां सिंधी लिपि जे मामले में भी शाहूकार आहियूं। असांजी ॿोली में 52 वर्ण आहिनि, जेका सभिनी ॿोलियुनि खां वधीक आहिनि। वॾे दुख जी ॻाल्हि आहे, छो अॼु असांजी माता सिंधी ॿोली असांजी घर जी चौठ ते वेठी आहे, छो त असां पंहिंजी भाषा नथा ॻाल्हायूं। ॿियनि भाषाउनि खे ॻाल्हाइण फैशन था सम्झूं, पर जिन सां असां दिलि सां जुड़ियल आहियूं, मन सां जुड़ियल आहियूं। असांजी मिठड़ी ॿोली, असांजी मिठड़ी सिंधी ॿोली, असांजी मिठड़ी सिंधी ॿोली। इतिहास गवाह है, जॾहिं अलेक्जेंडर भारत में आयो त सिंधियुनि सां मिलियो त हैरान थी वियो। न सिंधियुनि खे चयो त हली मूंसां वॾे महल में रहियो, पर हिकु बि सिंधी हुन सां न वियो, वो मोटी वियो। असां जॾहिं सिंध मां आयासीं, असां पंहिंजी ज़मीन जाइदाद विञाईसीं। असांजे वॾनि घणाई दुख सहिया, पर पाण सां गॾु हिकु अनमोल शइ खणी आया। उहा आहे असांजी सिंधियत। सिंधियत माने असांजो साहित्य, खान पान, वेशभूषा, आखाणियूं, पहाका ऐं असांजी मिठड़ी ॿोली। अॼु रेत वांगुरु असांजी ॿोली असांजे हथनि में खिसके थी। सिंधी हिकु हक़ीक़त या हिकु अफ़सानो असांजे ॿारनि लाइ न ठही वञे। सिंधी ॿोली जेको संस्कार आहिनि, असांजे वॾनि जी अनमोल वरोहर आहे, उहो दुनिया जो कोई स्कूल नथो सेखारे सघे। जागो, उथो, सिंधियत खे बचायो। सिंधियत असांजी मिठड़ी उबाणी ॿोली हिकु गेंद जो सभिनी खे जोड़े रखंदी। सिंधी ॿोली अमर रहे। घर घर सिंधी, हर घर सिंधी। जेसिताईं सिंध चिड़ तारा रहंदा, तेसिताईं मुंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोली रहंदी।